पंचकुला शहर के ए सेक्शन थाने की हद लाशारी मोहल्ला के रहवासन पीरसन औरत एहसाना खातून लाशारी पंहिंजे नंढड़नि बचनि समेत व्याज खोरनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाहियो आहे त मुंहिंजे नंढे पुट तारिक अली लाशारी 1 लख रुपया नेक जमाली ऐं वज़ीर उर्फ़ शींहं सरकी खां 1.5 लख रुपया ओधर ते वरिता हुआ। उन जे एवज़ में 2 लख बि वापसि कया आहिनि। हुन चयो त हाणे व्याज खोर नेक जमाली 8 लख रुपया ऐं वज़ीर उर्फ़ शींहं सरकी 7 लख रुपया व्याज घुरी रहिया आहिनि। न ॾियण ते व्याज खोरनि घर ते बि हमिलो कयो आहे ऐं घर ख़ाली करण लाइ धमकाइनि था ऐं घर ते कब्ज़े करण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। अहिड़ी दरख़्वास्त कोर्ट में दाख़िल कराइण जे बावजूदि पुट खे ख़राब नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन हाई कोर्ट लाड़काणो जी जस्टिस DIG लाड़काणो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जैकमाबाद SSP जैकमाबाद खे अपील कई आहे त घरनि जा घर तबाह कंदड़ व्याज खोरनि खे गिरफ़्तार करे असांजी जान छॾाए तहफ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।